अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिकिड़ो अनोखो मसइलो पेश आयो आहे। असां हिते आया आहियूं वार्ड नंबर 20 में ऐं असां सां गॾु मौजूदु आहे मुज़ाहिरीन जो नालो आहे शबाना बुर्दी LHS। हिकिड़ो DHO आहे डॉक्टर नदीम अशरफ जोखियो, जेको इन्हनि खे मुसलसिल जेको आहे उन्हनि खे हिकिड़ो हिरासा जो निशानो बणाईंदो आहे ऐं खोड़ सारियूं असां वटि LHS ऐं उन्हनि जूं लेडी वर्कर्स बि असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हू वधीक ज़बानी पाण ॿुधाईंदियूं त उन्हनि सां मसइलो आहे छा। आख़िर पंहिंजो बयानु ॿुधाइजो, छा नालो आहे? LHS शबाना बुर्दी आहियां। मां हिते LHS ते 12 साल कमु कयो आहे। हीउ जेको डॉक्टर नदीम अशरफ जो थियो आहे, जिनसी वैशी दरिंदो आहे। अच्छा, हुनजूं अखियूं सिर्फ़ु छोकिरियुनि में हूंदियूं आहिनि ऐं जेको हुनजो बाठो आहे, चमचो आहे, सतार मितलो हू मायूं फसाए बि ॾींदो अथसि, रिकवरी बि पैसनि वारी करे ॾींदो अथसि। हीउ मूंखे मुसलसल मूंखे हीउ कंदो रहियो आहे, वैशी दरिंदो। मतिलबु तव्हांखे छा चवंदो रहियो आहे? केतिरे टाइम खां DHO नदीम अशरफ जोखियो उते आहे DHO ऑफिस? DHO ऑफिस त हुनखे काफ़ी महीना थी विया आहिनि, पर मूंखे जॾहिं खां हेरासमेंट कयो आहे 20 ॾींहं। हेरासमेंट में आख़िर छा तव्हांखे? आख़िर छो चए थो दोस्ती रखो मूंसां। तव्हां सां दोस्ती? अच्छा, एतिरो माना किरियल घटिया क़िस्म जी हरकत कई आहे तव्हां सां। अगरि असां वटि अहिड़ा ऑफिसर्स, अगरि अहिड़ा असां वटि हिकिड़ा डॉक्टर हूंदा त असांजी नियाणियूं कीअं नौकरियूं कंदियूं? इन्हनि सभिनीनि खे चए थो हाणे ही चवनि खोड़ सारियूं हिते नियाणियूं ऑफिस में एतिरो वेंदा न आहियूं। भाॼी जे करे असां वियासीं, असांखे पंहिंजी सुपरवाइज़र भाॼी शबाना बुर्दी खपे, छो जो हीअ असांजी 12 साल खां जेको टाइम ते असां वटि रहियूं, हीअ मतिलबु हिन वटि तव्हां सेव आहियो? हा,